खैरपुर ब्यूरो चीफ सखर जीजल मुंजी सिंध हाजी न्याज अली नूनारी सिटी खैरपुर गाड़ी पुल सरदार नवाब खान फुल्ला पोटो हाउस तेमा रूम सरदार नवाब फुल्ला पोटो इंसंदस भायर फ़कीर अता मोहम्मद खान फुल्ला पोटो मोहम्मद हसन फुल्ला पोटो मरूम सरदार गुलाम हैदर खान फुल्ला पोटो जी असल सवाब खातिर लख सलवात पड़ी वही। पीपल्स पार्टी चेयरमैन यूसी शाह भंगियो चीफ सरदार जायद खान फुल्ला पोटो सीनियर साफ़ी ब्यूरो चीफ सखर हाजी न्याज अली नूनारी सां ॻाल्हाईंदे चयो त सलवात शरीफ़ तमामु वॾी इबादत आहे। हिन चयो त इंशाअल्लाह सॼी ज़िंदगी मदीने वारे साईं ते सलवात पढ़ंदा ऐं पढ़ाईंदा रहंदासीं। जमात सलवात चेयरमैन सूबा सिंध फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी गादरी दुआ घुरी। दुआ में चयो त या अल्लाह असांजे सिंध खे बिरादरीअ जे झेड़नि खां बचाए, सभिनीनि ते रहम फरमाए, जेकी बि मुसलमान हिन फ़ानी जहान छॾे विया आहिनि ऐं सभिनी मुसलमाननि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। इंशाअल्लाह ताला जिंदगी सॼी अल्लाह जे महबूब जी हुसैन जे नाना जी सलवात पढ़ाईंदा रहंदासीं। ऐं ही वॾी जेका आहे हाणे अहिड़ा जॾहिं सरदार क़ौमुनि जा महबूब जे सलवात पढ़ण जो पैगाम ॾींदा त अवाम में बि जज़्बो अञा बि वधंदो। अल्लाह पाक साईं जन जेको आहे चीफ सरदार जायद खान फुलपोटो के क़यामत ताईं आबाद फरमाए, साईं जे बचड़नि खे नबी से पंहिंजी हिफ़्ज़ अमान अता फरमाए। रब इन्हनि जा सजण साम्हूं करे बंदर पाक घराणे सां मोहबत करण वारो हुयो ऐं असांजो उनखे बि 11 जी राति मिली फिर जे बाद सिंधी महीनो 11 जी राति मिली। असां पंहिंजे सोशल मीडिया ते दोस्तनि खे ॿुधाइण था चाहियूं, नौजवाननि खे पढ़ियल लिखियलनि खे ॿारड़ी माण्हुनि खे क़ौम जे ओड़े पाड़े बिरादरनि खे बाबा टीवी अख़बार जे ऐं मीडिया जे थ्रू त बाबा पंहिंजे वॾड़नि खे सवाब ख़ातिर लख सलात पढ़ायो, नबी जो ज़िक्र करायो, मंज़र पाक जो ज़िक्र करायो, सहाबा जो ज़िक्र करायो। ऐं जेको ज़िक्र कराईंदो त तव्हां ते अलाह जो रसूल तव्हां ते राज़ी रहंदो ऐं वॾनि जो रूह बि तव्हां ते ख़ुशि हूंदो ऐं तव्हांखे अलाह साईं कामयाबी ॾींदो ऐं अञा बरकत ॾींदो। जे तव्हां वॾनि खे विसारे छॾींदो त तव्हां बि पंहिंजे नंढनि खां विसरी ईंदो। छो त असां चवंदा आहियूं त मवाद पीरनि जे आसिरे, अलाह करे उहो मोल न आहिनि, ज़ाहिरी असांखे नज़र नथा अचनि, सभु कुझु असांखे ॾिसनि था ऐं असांखे वॾा पंहिंजा गंज रही आहिनि। इनशाअल्लाह असां उन्हनि मौलवनि मल्हायूं त पूरी आयासीं वरी यादि थी न असांजो सुहिणो नबी साईं थो चए त तव्हां पंहिंजे वॾनि खे जुमे जे ॾियारे वेंदा कयो, जुमे जी राति वेंदा कयो, पर हर रोज़ु वेंदा कयो, नथा वञी सघो जुमे राति जुमे ॾियारे वञो। इहा सुहिणे असांजे नबी जी हदीस आहे। ऐं 5 तारीख़ ते असां पंहिंजे सरदार नवाब खान हाउस ते जेसि ताईं ज़िंदगी आहे ऐं पंहिंजी औलाद खे बि चवंदा, जेकी असांजी औलाद आहे उनखे बि चवंदा त यतीम जो यार, मिसकीन जो यार, सोनो नबी साईं जो मूंखे जीअं तव्हां क़यामत यतीमनि में ॻोल्हिजो। असांजो ॿिन्हिनि जहाननि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाव तां ऐं पंतन पाक घराणे जे नाव ते, उनजे बचड़नि जे नाव तां, करबला जे शहीदनि जे नाव तां असांजी 5 रजब इंशाअल्लाह सलीम फ़कीर ऐं हुनजा दोस्त पंहिंजो मल्हाईंदा। जेको नज़र न्याज़ अलाह जो आहे